देरा खान मरी भटसा गोठ अब्दुल वाहिद खासकेली में ज़मीन जे तकरार तां हफ़्तो अॻु चाचे हथां बंदूक जो फायर लगण सबब ज़ख़्मी थियल भाइटे अब्दुल वाहिद खासकेली जा जवाबदार गिरफ़्तार न करण ख़िलाफ़ मुश्ताक खासकेली, मीर मोहम्मद मक्सी, मोहम्मद रमज़ान खासकेली, आरिफ खासकेली, नईम खासकेली जी अॻवानी में सवे ॻोठाणनि पारां पुलिस स्टेशन देरा खान मरी आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो। उन मौक़े ते मुश्ताक खासकेली, आरिफ खासकेली, नईम खासकेली सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त एसएचओ दरिया खान मरी नौजवान अब्दुल वाहिद खासकेली के ज़ख़्मी कंदड़ जवाबदार ग़ुलाम अब्बास खासकेली, तारिक खासकेली के गिरफ़्तार करण बाद पैसा वठी आज़ाद करे छॾियो। जंहिं आज़ाद थियण शर्त मोतमार धमकियूं ॾिनियूं, जंहिं बाद औरतूं साण करे क़ुरान पाक खणी जवाबदार जी गिरफ़्तारी लाइ रात जो थाणे ते वियासीं। एसएचओ दरिया खान मरी ख़ातिरी कराइण बावजूद जवाबदार गिरफ़्तार नाहे करे सघियो ऐं जवाबदार मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हुननि आईजी सिंध, डीआईजी शहीद बेनज़ीराबाद, एसएसपी नुशरत फ़िरोज़ समेत आला इख़्तियारनि खां घुर कई त जवाबदार अब्बास खासकेली, तारिक खासकेली के गिरफ़्तार करे खेनि कानून मूजिबि सज़ा ॾेई इंसाफ़ फ़राहम कयो वञे।